रे सियाणी पावली तोखे तो वॾियूं वॾियूं मुबारकूं हुजनि। ऐं अल्लाह साईं पंहिंजे रहम ऐं करम जा ककर तव्हां ते वसाया आहिनि। माई किरोड़ जी पहिरीं लॉटरी बि तव्हांखे मिली ऐं मुड़ुस के चङ मुड़ुसी बि के लॻे थो के भला कम कया अथव। मासी अॼु ॻोठ वारनि जो फ़ैसिलो आहे। ॾिसां थी त मुंहिंजे मुड़ुस खे चङो मुड़ुस चूंडनि था या वरी लालू ई चङो मुड़ुस थो थिए। ऐं यम्मा ऐं फ़क़ीरियाणी दाई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी दवा में बसर आहे त दुआ में बसर आहे। दुआ थी करे ॾिसजांइ वेठी सभु जेको आहे सो मवाली माणींदो। मासी दुआ करण जी महिरबानी। मां इन्हनि खे चङो चवंदो केरु? उनजी ज़ाल लाली खे त ॾिस जेका बि ग़रीब माई घर में वञेसि थी बसि यकदमि उन्हनि जी बेइज़ती थी करे। केरु वेंदुसि अहिड़ी वटि? मासी अधी लालीअ खे वॾी मगी हुई, हाणे ॾिसजां त कीअं मेण थी थिए। अमां हिकिड़ी ॻाल्हि तोखे बि चवां, अलाह साईं वधाईंदव। जेकॾहिं अमां तो वटि का बि ग़रीब माई अचे न उनजी बेइज़ती न कजां, हाणे उन्हनि जी भर झलो थी जाए। हा दुआ थींदई। मासी मुंहिंजो मुड़ुस रुगो चङे मुड़ुस वारी कुर्सीअ ते वे त तूं ॾिसजां त कीअं ॻोठ जा सॼा मसला असां हल था कयूं। अमड़ रे सियाणी आई हुअसि तो वटि हिकिड़े कम सां। हुकुम कर मासी। अमां पावली मूंखे मिली 50,000 खनि खपनि पिया। तोखे ख़बर आहे त दाई खे खपंदियूं आहिनि जड़ी बूटियूं, सो मां पैसो खुटी वियो आहे। सोचां पई बाज़ार वञा इहे वठी अचां। फकियूं कुटे माइनि खे ॾींदी आहियां। मुंहिंजो गुज़र सफ़र इन ते आहे ऐं ॿियो अलाह खां सवा तव्हां ते उमीद अथमि। मासी तूं दिलि न ला, मां तुंहिंजे लाइ 5,000 बि खणी थी अचां ऐं मूं मलाई ठाही आहे फ्रिज में पई आहे, तूं वे त मां खणी थी अचां। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।